नाज़रीन, टंडो कैसर ऐं टंडो हैदर में बसरनि जो फसल तैयार थी वियो। अघ न हुअण करे आबादकार सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली। नाज़रीन, असीं हाणे टंडो हैदर में मौजूद आहियूं, जिते सभी एकड़नि में पोखियल बसर जो फसल तैयार पियो आहे ऐं रेट न मिलण जे करे आबादगार परेशान लॻा पिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था उन्हनि जी ज़बानी। 5 महीना थिया आहिनि, बसर बीठो आहे, रेट आई कोन्हे। मज़ूर माण्हू केॾांहुं वञनि, मज़ूरी भरियूं या केॾांहुं वञूं, ख़र्च में पूरा आहियूं। ज़मींदार अॼुकल्ह माना छा हिसाब ॾे ग़रीबनि खे, मथां बि आर्डर कोन्हे को, मज़ूर माण्हू छा करे। हिनखे लॻाईंदे में 3 महीना 4 थियो वञनि, करे थो तयारु थिए। जेको पाणी ऐं ख़र्ची सभु इलाही आहिनि, हिनखे अगरि असांखे कुझु मिले ई कोन थो। जहिड़ो असां ख़र्च कया आहिनि उन हिसाब में असांखे रेट मिले ई कोन। हींअर हले पियो 16-15, बसि इहो दंग आहे बसर जो रेट माना। हाणे उन में कटो असांखे कटो आणियो आहे तॾहिं बि असांखे 60 रुपया कटो थो मिले हुतां खां। ऐं मज़ूरी अलॻि आहे हिननि जी। 60 रुपया कटो आहे। अच्छा, हाँ, बसरनि जो रेट जाम आहे, असांखे मज़ूरी कुझु कोन थी मिले। एतिरा ॿार खणी थी सी में मरी विया सॼो ॾींहुं। एतिरी गवर्नमेंट आहे, असांखे छा ॾिए थो, कुझु कोन था ॾियनि, कुझु कोन था मिलनि। असां मज़ूर सॼो ॾींहुं मरियूं था 60 रुपया कटे में, बुक पेट लाइ करे ॿारनि खे हिते सुम्हारे कमु था करियूं। ज़मींदार रेट कोन था वधाइनि। गवर्नमेंट खे कुझु चवंदा भला? गवर्नमेंट खे असीं हाणे छा करियूं, ग़रीब माण्हू खे पेट जे कारण ईअं करे हिते मज़ूरी करियूं पिया। गवर्नमेंट ॿुधे कोन्हे असांखे। गरीबनि सां छो पियो थिए, एतिरी बोर्ड पई छा मिलियो गरीबनि खे, त कुझु कोन मिलियो आहे। महांगाई जो दौर हिकिड़ो। महांगाई जो अटो घणे किलो आहे, खंडु घणे किलो आहे, पत्ती घणे किलो आहे। नंढड़ा पशु खणियो अचे। हाँ, सॼो ॾींहुं ॿारनि लाइ करे हिते रुलूं पिया, दर बदर थी पिया आहियूं अची। ठीकु आहे। सी बि ॿार खणे वीचारा नंढा बच्चा खणे मज़ूरी ते मज़ूरी पूरी नंढी पती थिए पोइ हारी छा करे। सही आहे, माना भले तव्हां भरे सघो था बस। फजर साईं सुबुह 8 बजे हिते ईंदा आहियूं कम ते, शाम जो 5 ताणी कमु कंदा आहियूं। केॾी महिल 200 केॾी महिल 300 रुपया कमु कंदा आहियूं। असांखे मज़ूरी आहे कोन, बसर जो अघु आहे कोन, बसर हिते ई पई हूंदी आहे, केरु वठण लाइ बि तयारु कोन्हे। छा कयूं, हाणे केॾांहुं आहियूं ग़रीब माण्हू, बेरोज़गारी लॻी पई आहे जाम। गवर्नमेंट रेट ॾिए कोन थी। इन में पियो आहे बसर, 3 ॾींहं खां वठी पियो आहे हिते, केरु वठण लाइ तयारु कोन्हे।